सारंग, अॼु शहर मां जल्दी मोटी आए? हाँ, अॼु ज़मीन जा कागज़ मिलणा हुया, इन करे ऑफिस पर जल्दी निकिरी आयुसि। सभिनीनि जा पक्का खाता मिली विया? हाँ सोनाराणी, ये ॾिस न, सभिनीनि जा खाता मौजूद आहिनि। इहो त तमामु सुठो कमु थियो सारंग। हाँ सोनाराणी, वीचारनि ग़रीब मिसकिननि जी ज़मीनूं चनेसर कॾहिं खां कब्ज़े में रखियूं वेठो। वीचारनि खे हक़ मिलियो, इहा सुठी ॻाल्हि आहे न सारंग। सियाणनि जो कॉल आहे न त रब वटि देरि आहे, अंधेर कोन्हे। पर इहा ज़मीन आहे त चनेसर जे कब्ज़े में, न छा थींदो? हाँ, इहो थोरो मसइलो त आहे, पर रब सणाई कंदो। विड़ी त उन निभागे सां बि कोन सघिबो न। मां त पाण झेड़े जे ख़िलाफ़ आहियां। झेड़े में उहो बि काफ़ी नुक़सान थींदा आहिनि। तूं छा थो सम्झी त चनेसर ईअं आसानी सां ज़मीन मां हथ कढंदो? अल्लाह मालिक आहे, को न को रस्तो त कढिबो न। हा, ईअं त आहे, अल्लाह मालिक आहे। सोनाणी, मूंखे मानी आणे ॾे, मूंखे ॾाढी बुख लॻी आहे। हा, ईअं कर, तूं हथ मुंहुं धोई वठ, मां मानी खणी थी अचां। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।